डॉक्टर साहब अॼुकल्ह जो छो त वेदर जीअं चेंज थिए थो असांखे नज़र अचे थो त बीमारियूं या त जनम वठनि थियूं या त उते हूंदियूं आहिनि, वेदर जो ॿुधी साम्हूं ॿार अची वेंदियूं आहिनि। सो हीअ जेके अॼुकल्ह जा इशूज़ असांखे नज़र अचनि पिया ऐं वेदर रिलेटेड जेतिरियूं बि बीमारियूं असांखे नज़र अचनि पियूं उन जे बारे में ज़रूरु चाहींदासीं त पंहिंजे नाज़रीन खे अवेयरनेस ॾिजे। अच्छा, हीअ जेका हाणे कोल्ड सीज़न शुरू थींदी आहे, हीअ हिन में ड्राई एयर हूंदी आहे। पोइ जेको वायरस आहे, फ्लू जो वायरस आहे न, उहो ज़्यादा देरि ताईं सर्वाइव बि कंदो आहे ऐं उनजी ट्रांसफर ज़्यादा थींदी आहे। त हिन मौसम में तव्हांखे फ्लू ज़्यादा मिलंदो। ऐं पोइ वरी ॿियो इहो आहे त असांजे ॿारनि खे स्कूलनि में या पाण अवेयरनेस न आहे। हाणे बि मां जॾहिं इंटर थियुसि टीवी ते त 4-5 ॼणनि हथु पए मिलायो। इहो जेको असीं ट्रांसफर कयूं था पोइ त लाज़मी आहे न, काई बि बीमारी आहे न, त इहो सलाम परे खां ई कजे, दैट इज़ गुड। तव्हां जेतिरा हथु मिलाईंदा त तव्हांखे अगरि कुझु आहे त तव्हां उहा शइ ॿिए खे ट्रांसफर था कयो। त इन जे करे हिकिड़ो त माना हथ सां बि ट्रांसफर थिए थी, ॿियो असां वटि इहो रवाज न आहे त कोई खंघे थो या छिक थी अचे त हथु ॾे या रुमाल रखे या उनखे टिश्यू पेपर सां, अगरि कुझु बि न आहे त ॿांह सां, त उहा जेका स्नीज़िंग आहे, छिक आहे, उहा ॿिए ॾे न वञे, तक़रीबन 1 मीटर ताईं वञी सघंदी आहे। त पाण काथे ऑफिस में वेठा आहियूं, कमरे में गॾु वेठा आहियूं, त तव्हां ॾिठो हूंदो कोरोना जे ज़माने में काफ़ी हिन ते कमु थियो, पर वरी कोरोना गुज़री वियो त वरी माना माण्हू, त इहो जॾहिं बि को माण्हू खंघे थो या छिक ॾिए थो त उनखे खपे त पाण हथु माना या रुमाल या टिश्यू पेपर सां, ऐं ॿियो पाण इहे हैंडशेक घटि कयूं। त हाणे कंहिंखे हिकिड़े खे फ्लू आहे न, उहो घुमंदो वतंदो, पोइ सभु सां हथु मिलाईंदो त उन सां बि हुनखे माना ट्रांसफर करे सघे थो। बाक़ी हिन ड्राई सीज़न में त इहो वायरस माना ज़्यादा देरि ताईं सर्वाइव बि करे थो, उन फ्लो बि थिए थो, पर हिन में इहो आहे त हेल्दी फूड पाण ज़्यादा खाऊं, वेजिटेबल्स खाऊं, ऐं जेके गरम शयूं आहिनि उन्हनि जो इस्तेमालु, कॉफ़ी आहे, चिकन सूप आहे, त इहे वेजिटेबल सूप बि थी सघे थो, त इहे शयूं तव्हां जेके उन्हनि जो इस्तेमालु वधायो, ग्रीन टी आहे, त पाण इनखे तव्हां ॾिठा हूंदा माण्हू तिरनि जा लड्डू खाइनि था, त इहे हेल्दी फूड पाण उन तरफ़ वञो। त मां सम्झां थो ॿियो हीअ जेके पाण फ्राई फूड ते तव्हां ॻाल्हायो, इट इज़ वेरी डेंजरस, पर इहो रोकणु तॾहिं मुमकिन आहे जॾहिं ॿारनि खे, माण्हुनि खे अवेयरनेस मिले। अंग्रेज़ी में हिकिड़ी कहावत आहे, टेक ब्रेकफास्ट लाइक अ किंग, टेक लंच लाइक अ प्रिंस एंड टेक डिनर लाइक अ बेगर। लेकिन असां उल्टो कमु कंदा आहियूं, असां ब्रेकफास्ट बेगर जी तरह कंदा आहियूं। माना हाणे मेजॉरिटी जेके आहिनि न, बग़ैर ब्रेकफास्ट चांहि बिस्कुट खाई निकिरी आहे। जेको ॿाहिरि वेंदा त उहे रिच ब्रेकफास्ट कंदा आहिनि, माना उनजो हेवी में हेवी जेका डाइट हूंदी आहे उहो ब्रेकफास्ट, ऐं असांजी वरी हेवी जी में डाइट आहे डिनर, माना ज़्यादा में ज़्यादा खाईंदा। सभु दोस्त कंहिंखे घुराईंदा, कॉल कंदा बि डिनर ते घुराईंदा, ऐं पोइ लेट वेठा हूंदा, लेट खाईंदा, कैलरीज़ ज़्यादा खाईंदा। शादियुनि में त माण्हू चवंदो त 1 कुल्फी जी 2 कुल्फियूं खाऊं, 2 कोल्ड ड्रिंक पियूं, ऐं सलाद खे हथु न लायूं, टिका ई ओतिरा खाऊं। त माना इहे सो मेनी थिंग्स आहिनि जेके असांजूं बैड हैबिट्स आहिनि। त असां जैपनीज़ माण्हू आहे, उनजी ज़िंदगी उहो 100 साल जीए पियो, 80-50 में मरूं पिया। त माना इहे सोचण जी ॻाल्हि आहे, शऊर ॾियण जी ॻाल्हि आहे। हाणे असांजो आई कॉन्फ्रेंस हिकिड़ो लेक्चर थियो, मां हाणे लाहौर बि वञा थो, उते बि आई कॉन्फ्रेंस आहे, त माण्हुनि खे हिकिड़ी नॉलेज ॾियूं त ROP थींदी आहे, जेको प्री टर्म ॿारु ॼमंदो आहे, प्री मेच्योर ॿारु ॼमंदो आहे, जेको 37 वीक्स खां, उन सभिनी ॿारनि जो अखियुनि जो चेकअप थियणु खपे। छो त उन्हनि खे जॾहिं इंक्यूबेटर में रखंदा आहिनि त ऑक्सीजन ॾींदा आहिनि, त ज़्यादा ॾियण जे करे उनजो पर्दो, कई ॿार उनजो पर्दो ख़तम थो थी वञे, पोइ उनजो इलाज बि न आहे। इन जो वेरी सिंपल आहे त उहो जेको ॿारनि जो डॉक्टर आहे या गायनाकोलॉजिस्ट आहे, हुनखे चवे त इन जूं अखियूं चेक करायो। हाणे उन जेको लेक्चर ॾिनो, वेरी वेल नोन डॉक्टर इदरीस सीदी, रेटिना जो सर्जन आहे, उन ॿुधायो त मां सऊदी में रहियुमि 7 साल, उन हॉस्पिटल में मां हिकिड़ो केस इन जो न ॾिठो ROP, ऐं हिते मूं अलाए केतिरा ॾिठा आहिनि पाकिस्तान में, जंहिंजी नज़र माना चई मूंखे एॾो शॉक मिलियो वेंदो आहे त इन ॿार कहिड़ो कसूर कयो, इनजी त हाणे नज़र ई नथो वापसि करे सघो। सही, ऐं तॾहिं मूंखे लॻे थो त हाणे असां वटि काफ़ी रेशो जेको आहे उहो ॿारनि में बि नज़र जा जेके इशूज़ आहिनि उहे असांखे नज़र अचे। पहिरीं त असांखे ख़बर
हाणे हीअ जेको पाण कयूं पिया जेको वायरस इन्फेक्शन जी आहिनि, जी अगरि कंहिं प्रेग्नेंट औरत खे थिए थो त उनजो असर उनजे ॿार ताईं, ॿार ताईं वेंदो, ऐं सही ॿियो आहे, उहा सही। पंहिंजा टुका लॻाए थी या न, टेटेनस जो बि लॻाए थी या न, असांजी बहिराड़ी में त अञा सहूलियतूं घटि आहिनि।